ख़बर शामिल करे रहिया आहियूं। घोटकी जे ब्यूरो चीफ अली अनवर लुंड जी रिपोर्ट मुताबिक़ ॾहरकी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात मुतासिरनि जी सहायता लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MLA सरदार मीर ख़ालिद अहमद ख़ान लुंड ऐं सरदार ज़ादा मीर नूर अहमद ख़ान लुंड जी हिदायत ते बरसात मुतासिरनि में राशन ऐं टेंट तक़सीम कया विया। PP MLA सरदार मीर ख़ालिद अहमद ख़ान लुंड सरदार ज़ादा मीर नूर अहमद ख़ान लुंड जी हिदायत ते लुंड ग्रुप जी ॾहरकी तर्जुमान डॉक्टर इनाम लुंड शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते बरसाती पाणी में ॿुॾल इलाइक़नि जा दौरा कया ऐं केतिरा ई मुस्तक़ ऐं ग़रीब ख़ानदाननि में राशन ऐं टेंट विरहाया आहिनि। उन मौक़े ते रईस अमानुल्लाह मलिक, जाम शौकत समेजो, अब्दुल अज़ीज़ मलिक, ग़ुलाम अज़हर मलिक ऐं ॿियनि पिणु शिरकत कई आहे। ओॾां मीडिया सां ॻाल्हाईंदे लुंड ग्रुप ॾहरकी तर्जुमान डॉक्टर इनाम लुंड जो चवणु हो त असां PP MLA सरदार मीर ख़ालिद अहमद ख़ान लुंड ऐं सरदार मीर नूर अहमद ख़ान लुंड जे हुकुम ते पंहिंजी टीम सुमाइद ॾहरकी ऐं थियल बरसात बाद सूरतहाल जो जाइज़ो वठण लाइ पहुता आहियूं। PP MLA जी हिदायत ते मुस्तक़ ख़ानदान में राशन ऐं टेंट तक़सीम कया आहिनि। हिन वधीक चयो त सरदार मीर ख़ालिद अहमद ख़ान लुंड जी कोशिश आहे त बरसात में जेके घराणा मुतासिर थिया आहिनि उन्हनि जी वधि खां वधि मदद करी सघिजे। ॿिए तरफ़ रईस अमानुल्लाह मलिक जो चवणु आहे त असीं PP MLA सरदार मीर ख़ालिद अहमद ख़ान लुंड ऐं सरदार मीरज़ादा मीर नूर अहमद ख़ान लुंड जा बेहद शुक्रगुज़ार आहियूं जिन हिन बरसात में ॿुॾल इलाइक़नि जो सूरतहाल जो जाइज़ो वठण लाइ पंहिंजी टीम मोकिली आहे। लुंड ग्रुप जी टीम राशन ऐं टेंट तक़सीम कया आहिनि। हिन वधीक चयो त असां पूरो उमीद आहियूं त सरदार मीर ख़ालिद अहमद ख़ान लुंड ऐं सरदार ज़ादा मीर नूर अहमद ख़ान लुंड असांजी हर मुमकिन मदद कंदा।